नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त स्टे फाउंडेशन सखर जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता खोसो तरफ़ां रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में ईद उल फितर वेझो अचण करे ग़रीब नादार ऐं बेसहारा माण्हुनि में ईद जा कपिड़ा तक़सीम कया विया आहिनि। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त स्टे फाउंडेशन सखर जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता खोसो तरफ़ां रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में ईद उल फितर वेझो अचण करे ग़रीब नादार ऐं मिसकीन ऐं बेसहारा माण्हुनि में ईद जा कपिड़ा तक़सीम कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं तव्हांखे नाज़रीन, स्टे फाउंडेशन सखर जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता खोसो तरफ़ां रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में ईद उल फितर वेझो अचण करे ग़रीब नादार मिसकीन ऐं बेसहारा माण्हुनि में ईद जा कपिड़ा तक़सीम कया विया आहिनि। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त स्टे फाउंडेशन सखर जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता खोसो तरफ़ां रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में ईद उल फितर वेझो अचण करे ग़रीब नादार ऐं मिसकीन ऐं बेसहारा माण्हुनि में कपिड़ा तक़सीम कया विया आहिनि। इन हवाले सां स्टे फाउंडेशन सखर जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता खोसो वधीक ॻाल्हाईंदे चयो त असांजो अवामी ख़िदमत जो सिलसिलो ॾींहुं राति जारी आहे ऐं कोरोना वायरस सबबि सिंध में लॻल लॉकडाउन वारी सूरत हाल में असीं हज़ारे मुस्तहिक़ीन में बिना फ़र्क़ जे राशन तक़सीम कयो आहे ऐं जेको मुसलसिल 1.5 महीनो सिलसिलो जारी रखियो ऐं हाणे ईद उल फितर वेझो अचण करे ग़रीब माण्हुनि में ईद जा कपिड़ा तक़सीम करणु शुरू कया आहिनि, जेको सिलसिलो ईद उल फितर ताईं जारी रहंदो। हिन चयो त असांजो अज़म इंसानियत जी ख़िदमत करणु आहे ऐं बिना फ़र्क़ जे बेसहारा माण्हुनि जी मदद जारी रखंदासीं ऐं असांखे कंहिं शइ जी बि लालच न आहे ऐं अवाम जी ख़िदमत जो सिलसिलो जारी रहंदो। जी नाज़रीन, तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे सखर मां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त स्टे फाउंडेशन सखर जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता खोसो तरफ़ां रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में ईद उल फितर वेझो अचण करे ग़रीब नादार ऐं मिसकीन माण्हुनि में ईद जा कपिड़ा तक़सीम कया विया आहिनि।